जेके बि असांजा तालुका आहिनि रोज़ का न का वारदात थिए थी। में तव्हां कुझु चंद मिंटनि जो क्लिप ॾिठो जंहिंमें साईं निसार शाह ऐं उन खां अलावा ड्रामनि जा जेके अदाकार आहिनि उहे छो हड़ताल करे ऐं ब्लैक कार्ड पंहिंजे हथनि में खयों ऐं जेको आहे सो एहतजाज पिया कनि। छा मसइलो थियो इन्हनि सां ऐं कहिड़ो मामिलो थियो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां बि सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त सिंध में कुझु टाइम खां वठी बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। मोटरसाइकिलनि जूं चोरियूं हुजनि या घर में धाड़ा हुजनि, इहे रोज़मर्रा जो मामूल थी चुको आहे। ऐं अहिड़ा धाड़ेल जेको आहे सो भला आहिनि जो जेके फ़नकार असांजा आर्टिस्ट आहिनि सिंध जा उन्हनि खे बि नथा बशकनि। ॿियनि माण्हुनि जी त पंहिंजी जाइ ते ॻाल्हि कजे, लेकिन आर्टिस्ट आहिनि उन्हनि जी बि गाॾियूं जेको आहे सो रोज़मर्रा में ज़िलो दादू थियो, जोई थियो, मेहर थियो, इन्हनि शहरनि मां रोज़ गाॾियुनि जी फुर थिए पई। दोस्तो अहिड़े तरीक़े सां हे जेके फ़नकार ब्लैक कार्ड हथ में खयों जेके एहतजाज पिया कनि, इन्हनि जूं बि गाॾियूं जेको आहे सो चोरियूं थी